नसीराबाद शहर ऐं भरपासेवण इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है बशीर लगारी। जी बशीर जी, नसीराबाद शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ जो है शहरी इतिहाद के कारकुन पारां अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो तो न शहरी इतिहाद ऐं शहरनि खां पुछा कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजे शहर जो हथ वठी अमन तबाह कयो वियो आहे। असांजे शहर में का रात खाली कोन्हे जो ॾोह नथो थियो वञे। अॼु राति 3 वारदातूं थियूं आहिनि। सेठ अनिल कुमार असांजो सुठो बिज़नेसमैन आहे, होलसेलर आहे। हिन जो दुकान भञी करे हिन जी लखे रुपयनि जी वारदात कई वई आहे। असीं IG सिंध, DIG लाड़काना, SP कंबरसाद कोट खां इहा अपील था कयूं त महिरबानी करे नसीराबाद जो अमन बहाल करायो वञे। नसीराबाद हिकु पुरअमन ऐं कारोबारी शहर आहे। असां ॾिसूं था जेको थोरे टाइम में जेके वारदातूं चोरियूं वधी वियूं आहिनि, असां ईअं था सम्झूं पिया त नसीराबाद शहर खे हथ सां तबाह करण जी साज़िश ॾिठी वई आहे। नसीराबाद शहर में जेका बदअमनी थिए थी पई, असां सम्झूं था उनजे पोयां पुलिस जा हथ आहिनि ऐं नसीराबाद जी पुलिस हथ वठी नसीराबाद शहर खे बदअमनी धिके रही आहे। नसीराबाद शहरनि खे अमन न वञे ऐं चोरी वारदातूं तूं वापसि कराए। शहरनि में जेका पैदा थियल बेचैनी आहे उहा ख़तमु। रोड ते 4 ताला वॾा जेके लॻल आहे नेल वारा उहे हिननि भॻा आहिनि। असां जीअं दुकान खोलियो CCTV कैमरा जेका DVR आहे उहा बि खणी विया आहिनि। बादामियुनि जो कार्टून आहे, बिलेटनि जो कार्टून आहे जेको 65,000 रुपए जो आहे। कोटली पियो कार्टून आहे जेको ₹1 रुपए जो आहे। उन खां अलावा जेको आहे कैश हुई 12-13,000 ऐं ॿियो तक़रीबन ₹2.25 लख रुपए जो ॿाहिरों। अंदरि जी ख़बर न आहे त केतिरी चोरी थी आहे। असां अंदरि किरास न कयो आहे त घणी थी आहे, 10 लख थी आहे, 15 थी आहे, 5 थी आहे, उहा अंदरि ख़बर न आहे। SHO साहब आयो आहे, बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। असांजो शहर पुरअमन शहर रहियो आहे, तारीख़ में माज़ी में काफ़ी पुरअमन रहियो आहे। पर जेकॾहिं हीअ असांखे बदअमनी ॾींदा त पोइ असांजो कारोबार कीअं हलंदा। कारोबारी ऐं साईं कंहिंजा सुजाॻ माण्हू रहंदा आहिनि। कंहिंजे न साईं अॻे न पोइते कंहिंजे ख़िलाफ़ु न हलूं न कयूं। असां वापारी माण्हू, दुकानदार, किराने वारा या चाहे कपिड़े वारा, को बि दुकानदार महफ़ूज़ न आहे। राति जो वञी सुम्हूं था, पेट में साह कोन्हे त सुबुह जो छा असरु थींदो। दुकान असांजो मुकमल बहाल हूंदो या ताला भॻल हूंदो आहे या कुझु हूंदो। सुबुह जो अञा निंड पिया फ़ोन थी फलाणे जा ताला भॼी विया, फलाणे ॾोह थी वियो। जीअं मां नसीराबाद शहरी इतिहाद ऐं शहरी इतिहाद जे अॻुवाणनि ऐं शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त असांजे शहर खे हथ वठी जेको आहे ऐं उनजो अमन अमान तबाह कयो थो वञे। हथ सां नसीराबाद शहर जे अंदरि चोरियूं कराईंदियूं वञनि। असां SSP कंबरसाद कोट खां इहा अपील था कयूं त नसीराबाद शहर में वधंदड़ जेका बदअमनी आहे उनजो नोटिस वठी करे शहर मां थींदड़ हिक ई राति में जेके चोरियुनि जी जेके वारदातूं आहिनि उन्हनि वारदातुनि खे रोकियो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं।